ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। टंडियल हज़ार मां ॾींहं ॾिठे जो शहरीअ खां हथियारनि जे ज़ोर ते 6 लख रुपया फुर कई वई। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। शहरी कलीम शाह ख़ानगी बैंक मां पैसा कढाए घर ॾांहुं वञी रहियो हो त फौरन खांसि फुर कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। टंडियल हज़ार मां ॾींहं ॾिठे जो शहरीअ खां 6 लख रुपया फुर कई वई आहे। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। टंडियल हज़ार मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोड़ियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ग़ुलाम रसूल, फुर वाक़िए जा कहिड़ा तफ़सील आगाह कजो। जी बिल्कुल अली रज़ा, टंडियल हज़ार मां ॾींहुं ॾिठे जेको आहे शहरी खां गन पॉइंट ते 6 लख रुपया फुर कया विया आहिनि। शहरी कलीम शाह जेको आहे ख़ानगी बैंक मां पैसा कढाए घर तरफ़ वञी रहियो हो त फौरन पीछो करे फुर कई। तव्हां ॿुधायो त ए सेक्शन पुलिस वाक़िए वारे जगह ते पहुची नाकाबंदी करे छॾी आहे ऐं बैंक जे CCTV फुटेज में जेको आहे हिकु फोरू जेको आहे शहरी जो मुस्तक़िल पीछो करे रहियो आहे। पुलिस मूजिबि फोरू मोटरसाइकिल ते सवार हुआ ऐं नाकाबंदी करे फोरू जी ॻोल्हा कयूं पिया। जी वॾी महिरबानी ग़ुलाम रसूल इन वारे सां अपडेट करण जे लाइ।